मेहर जी अदालत फुर्ज के साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे 7-7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था रियाज़ चांडियो खां। रियाज़, छा वधीक अपडेट आहे? जी हाँ, मेयर जी अदालत फुर्ज जो केस साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे 7-7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त जवाबदारनि खे सज़ा अचण खां पोइ सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सीली तौर ते असीं पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं त ककड़ थाणे जी हद में ॿिनि जवाबदारनि शाहनवाज़ जमाली ऐं इरफान मल्लाह फरियादी जेको मेहर वासी आहे ज़ीशान मेमण ऐं संदसि चाचो आशिक़ मेमण खां मोटरसाइकिल ऐं तक़रीबन 70,000 रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं पंहिंजे उन्हनि जे वालदेन जा जेके सुञाणप कार्ड हुया उहे फुर कया हुया, जंहिंजो ककड़ थाणे ते ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हुयो, जेको केस मेयर जी अदालत में हली रहियो हुयो। सरकार पारां केस जी पैरवी असिस्टेंट डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर असद अली मैसर कई, जॾहिं त केस जूं समूरियूं ॿुधणियूं मुकमल थियण बैदि सेकंड एडिशनल सेशन जज सैयद इजाज़ अली शाह जी अदालत जवाबदार शाहनवाज़ जमाली ऐं इरफान मल्लाह खे मथां ॾोह साबित थियण ते हर एक खे 7-7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त अहिड़ी सज़ा ॿुधाइण खां पोइ जवाबदारनि खे सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। जी, वरी महिरबानी रियाज़ अपडेट ॾियण जे लाइ।